साइंस क्लास 7 बाब 8 सबक 5 फ्रिज रेफ्रिजरेटर आया साइंस उस्ताद नजूला चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे अॼोके लेक्चर जा मौजू आहिनि फ्रिज रेफ्रिजरेटर फ्रिज जा अहम हिस्सा मेन पार्ट्स ऑफ रेफ्रिजरेटर ऐं फ्रिज जे अंदरि थधाइण जो तरीक़ेकार रेफ्रिजरेटर फंक्शन। फ्रिज या रेफ्रिजरेटर खाधे पीते जी शयुनि खे महफ़ूज़ रखण लाइ फ्रिज में रखिबो आहे। फ्रिज जा ॿ खाना थींदा आहिनि जेकी आम तौर ते असांखे ॾिसण में ईंदा आहिनि। हिकिड़ो मचो खानो आहे जंहिंखे बर्फ़ ठाहिण वारो खानो चऊं था, ऐं ॿियो हिचो खानो हूंदो आहे जंहिंखे घटि थधाइण वारो खानो चइबो आहे, जंहिंमें सब्ज़ी समर यानी फ्रूट या अहिड़ियूं ॿियूं शयूं रखिबियूं आहिनि। मथे खाने में पाणी रखिबो आहे जेको मथियों खाने में बर्फ़ में तब्दील थी वेंदो आहे, या अहिड़ियूं शयूं रखिबियूं आहिनि जेके तमामु घणे वक़्त ताईं तव्हांखे महफ़ूज़ रखणियूं आहिनि, त असां उन्हनि खे मथे खाने में रखंदा आहियूं त जीअं उहो बर्फ़ में तब्दील थी वञे। बक़ाया शयूं जेके थोरे अरसे बाद इस्तेमाल में ईंदियूं आहिनि त इनखे हेठि रखिबो आहे। खुर्दबीनी जानदार खाधे पीते जी शयुनि खे ख़राबु कंदड़ 10 डिग्री सेंटीग्रेड ताईं वात विझ कंदा आहिनि। 4 डिग्री सेंटीग्रेड खां घटि गर्मी पद में इहे वात विझ न आहिनि करे सघंदा। इन जे करे असां छा कंदा आहियूं त फ्रिज में शयुनि खे अंदरि रखंदा आहियूं, छो त फ्रिज जे अंदरि जेको गर्मी पद हूंदो आहे उहो 10 डिग्री सेंटीग्रेड खां तमामु घणो घटि हूंदो आहे, 4 डिग्री सेंटीग्रेड खां बि घटि हूंदो आहे। इन में छा थींदो आहे त जेके खूरपीनी जानदार आहिनि, जेके सब्जी खे ख़राबु कंदा आहिनि, जेके फ्रूट खे समर खे ख़राबु कंदा आहिनि, उन्हनि जी वाध विझ या उन्हनि जी जेका ग्रोथ आहे उहा शयुनि जे अंदरि में थी कोन सघंदी आहे। इन जे करे शयूं फ्रिज में अंदरि घणे वक़्त ताईं महफ़ूज़ रहंदियूं आहिनि। न त ॿाहिरि छा थींदो आहे, जॾहिं तव्हां शयुनि खे ॿाहिरि रखंदा हो त ॿाहिरि जो जेको टेम्परेचर आहे उहो 10 डिग्री सेंटीग्रेड खां मथे हूंदो आहे। आम जेको गर्मी पदु आहे तव्हां ॿुधो हूंदो त उहो हूंदो आहे 25 डिग्री सेंटीग्रेड, हाणे 10 खां मथे थी वियो 15 डिग्री सेंटीग्रेड मथे। सो 10 डिग्री सेंटीग्रेड जेको गर्मी पदु आहे, सो जेको गर्मी पदु हूंदो आहे उन ते छा थींदो आहे त शयुनि जे अंदरि, सब्ज़ीअ जे अंदरि, फ्रूटनि जे अंदरि जानदार जेके हूंदा आहिनि, खुर्दबीनी जानदार, उहे पंहिंजा बचा ॼणींदा आहिनि, वात विझ कंदा आहिनि तमामु घणी ऐं तकड़ी। इन जे करे हिकु ॾींहं में 2 ॾींहंनि में असांजो फ्रूट या सब्ज़ी जेका आहे उहा ख़राबु थी वेंदी आहे। तंहिंजे करे हाणे असां छा कयोसीं त उन्हनि जी वात विझ खे रोकण जे लाइ शयुनि खे असां करे छॾियोसीं थधो फ्रिज जे अंदरि। हाणे थधाइण में उहे जानदार न पंहिंजा बचा था ॼणनि, न वात विझ था कनि, तंहिंजे करे उहे शयूं उते जीअं जो तीअं महफ़ूज़ पियूं हूंदियूं आहिनि। फ्रिज जा जेकी अहम हिस्सा आहिनि उहे 4-5 जेके आहिनि अहम हिस्सा आहिनि। नंबर पहिरियों आहे कंप्रेसर। उन जो कमु छा हूंदो आहे? कंप्रेस करणु यानी दॿाइणु, गर्मी पद ऐं दॿाउ खे वधाईंदो आहे। कंप्रेसर जेको फ्रिज में अंदरि इस्तेमालु थींदो आहे, तमामु अहम हिसो आहे। हीउ वारो हिसो, इहो कंप्रेसर ख़राबु थी पवंदो आहे त तव्हांखे फ्रिज मिस्त्री ॾे खणी वञणी पवंदी आहे। इन जो मेन कमु आहे, इहो छा कंदो आहे, गैस खे जेको इन्हनि शयुनि खे थधो कंदो आहे उनखे कंप्रेस कंदो आहे। ऐं इनखे सच इहो आहे त हिन में हिकिड़ो मोटर बि लॻल हूंदो आहे जेको इन शइ खे रोटेट कराईंदो आहे, गैस खे हिते मोकिलींदो, हेॾे वरी हेॾां मोटी ईंदी त वरी हिनखे गेलींदो, वरी हेॾे मोकिलींदो। इहो साइकिल हलाइण वारो बि कंप्रेसर पाण ई आहे। नंबर ॿियों जेको आहे उहो कंडेंसर। इहो छा कंदो आहे? बुखारनि खे पाणियाठ में बदिलाईंदो आहे। हीअ कंडेंसर कॉइल्स हूंदियूं आहिनि जेके फ्रिज जे ॿाहिरां पोयां लॻल हूंदियूं आहिनि, इहे छा कंदियूं आहिनि त बुखारनि खे पाणियाठ में तब्दील कंदियूं आहिनि। ऐं पोइ छा थींदो आहे? बुखार पाणियाठ में तॾहिं तब्दील थींदो आहे जॾहिं बुखारनि मां गैस मां गर्मी खे ॿाहिरि कढिजे त उहो पाणियाठ में तब्दील थींदो, यानी इहो थधो बि कंदो आहे। कंडेंसर जेको आहे गैस खे थधो कंदो आहे। कंडेंसर छा कंदो आहे? गैस खे कंडेंस कंदो आहे, लिक्विड में तब्दील कंदो आहे, उनखे थधो कंदो आहे, उन मां गैस खे ॿाहिरि मोकिले छॾींदो आहे। तंहिंजे करे कंडेंसर ते हथु रखंदो त तव्हांखे गरम लॻंदो, छो त इहो गर्मी कढे थो पियो। टियों नंबर जेको आहे उहो आहे एक्सपेंशन वाल्व। इहो गर्मी पद ऐं दॿाउ घटाइण लाइ इस्तेमालु थींदो आहे। हीअ एक्सपेंशन वाल्व आहे। नंबर चौथों एवापोरेटर कॉइल्स। इहे जेके अहिड़ा कॉइल आहिनि जेकी लिक्विड खे गैस में तब्दील करे छॾींदा आहिनि।
पाणियाठ खे बुखार में बदिलाईंदड़ एवापोरेटर चइबो ई उनखे आहे जेको एवापोरेट कराए यानी बुखारनि में तब्दील कराए। इहे एवापोरेटर्स जेके हिन खाननि में हिननि में लॻल हूंदा आहिनि, इहे छा कंदा आहिनि त पंहिंजो हितां गर्मी जो खणंदा वेंदा आहिनि, गर्मी जो जज़ब कंदा आहिनि, त हिन में जेका लिक्विड हूंदी आहे उहा गर्मी जो खणंदी वेंदी त इहो लिक्विड पाण गर्मी खणण जे करे बुखारजी वेंदो। तंहिंजे करे एवापोरेटर्स इन्हनि खे सॾिबो आहे त इहे लिक्विड खे बुखारनि में तब्दील था कनि। नंबर 5, रेफ्रिजरेंट्स, थधाइण पैदा कंदड़ गैसूं। ही मुरकब हूंदा आहिनि जेके हिननि में साइकिल कंदा आहिनि, हिननि में डोड़ंदा आहिनि। इहे ई हूंदा आहिनि जेके हेॾां गर्मी खणंदा आहिनि, वरी या गर्मी कंडेंसर जे ज़रिए कंप्रेसर जे ज़रिए ॿाहिरि छॾींदा आहिनि, ऐं इहे शयुनि खे थधे करण में इन्हनि जो ई किरदारु आहे। इहा गैस हूंदी आहे जंहिंजे लाइ मिस्त्री तव्हांखे चवंदा आहिनि त फ्रिज मां लीक थी वियो आहे, ऐं हिन फ्रिज में जेका आहे सो ॿीहर गैस पवंदी जेका हिनखे थधो कंदी। सो असीं हाणे इन्हनि फ्रिज जे हिसनि जे कम खे वधाए उनखे तफ़सील सां पढ़ंदासीं। इहो यादि रखो त फ्रिज अंदरि थधाइण रेफ्रिजरेंट जीअं फ्रियोन आहे या अहिड़ियूं ॿियूं गैसूं हूंदियूं आहिनि, रेफ्रिजरेंट खे पाणियाठ ऐं गैस में बदिलाइण वारे अमल ज़रिए पैदा कई वेंदी आहे। तव्हांखे यादि रखिणो पवंदो त उसूल आहे त फ्रिज जे अंदरि थधाइण कीअं पैदा थींदी आहे। जेके रेफ्रिजरेंट हूंदा आहिनि, जेके गैसूं हूंदियूं आहिनि, उन्हनि खे पाणियाठ ऐं गैस में बदिलाइण वारे अमल जे ज़रिए हर पियो उन्हनि खे बदिलाइबो। पाणियाठ खे गैस में बदिलाइबो, वरी गैस खे वरी पाणियाठ में बदिलाइबो, वरी पाणियाठ वरी गैस में बदिलजंदी। ईअं इहो कूलिंग जो हिकिड़ो साइकिल आहे जेको पियो हलंदो आहे। थधाइण पैदा कंदड़ मुरकब रेफ्रिजरेंट्स ही ख़ासि क़िस्म जा मुरकब आहिनि जेकी तमामु घटि गर्मी पद ते बुखारजी वञनि था। इन सबबि ही मुरकब पाणी, सब्ज़ी या समर मां घटि में घटि गर्मी बि जज़ब करे वञनि था। हाणे जेको फ्रूट हूंदो आहे या जेको पाणी आहे जंहिंमें तमामु घटि गर्मी हुजे, उहा गर्मी बि उन पाणीअ मां ही जेके मुरकब आहिनि रेफ्रिजरेंट्स इहे कढी वठंदा। ऐं जेका सब्ज़ी आहे, जेको फ्रूट आहे जंहिंमें गर्मी आहे थोरी बि जेकॾहिं उन में आहे त ही मुरकब उहा गर्मी बि कढी वठंदा। पोइ छा थींदो आहे, उन्हनि मां गर्मी जो कढंदा वेंदा आहिनि त पाणी जेको आहे बर्फ़ थी वेंदो आहे, ऐं सब्ज़ी समर जेको आहे तमामु घणो थधो थी वेंदो आहे। ही थधाइण पैदा कंदड़ मुरकब जेके आहिनि रेफ्रिजरेंट्स, इहे हिन फ्रिज जे अंदरि गैस जी सूरत में बि हूंदा आहिनि ऐं लिक्विड जी सूरत में बि हूंदा आहिनि। आम जेकॾहिं हिननि खे तव्हां रूम गर्मी पद जेको टेम्परेचर आहे असांजो, गर्मी असांजो रोज़ानी जो जेको गर्मी पद आहे रूम टेम्परेचर, उन ते जेकॾहिं हिननि खे तव्हां गैसुनि खे मुरकबनि खे खोलींदव त इहे गैस में तब्दील थी वेंदा। इन जे करे असां हिननि खे थधाइण पैदा कंदड़ गैसूं बि चवंदा आहियूं ऐं थधाइण पैदा कंदड़ हिननि खे मुरकब बि चऊं था। फ्रिज में अंदरि इहे जेके आहिनि कंडेंसर जे ज़रिए लिक्विड में बदिलाया वेंदा आहिनि, वरी साॻियो ई वरी इहे गैस जी सूरत में तब्दील थी वेंदा आहिनि। ॿियो जेको आहे असांजो ही सॼी फ्रिज जो अंदरियों मेन पार्ट्स जेके आहिनि उहे ॾेखारियल आहिनि त उहे कहिड़े तरीक़े सां कमु कनि था। ही असांजो कंप्रेसर आहे। इहो कंप्रेसर छा थो करे, हेॾां एवापोरेटर ॾांहुं, ही एवापोरेटर आहे जेको फ्रिज में अंदरि कमु कंदो आहे, शयुनि खे थधो कंदो आहे। हेठिएं खाने में मथे खाने में ही कॉइल लॻल हूंदियूं आहिनि जिन खे चइबो आहे एवापोरेटर कॉइल, ऐं उन खां पोइ कंप्रेसर हूंदो आहे जेको कंप्रेसर हिन मां जेका गैस ईंदी आहे, लो प्रेशर वारी जेका गैस हूंदी आहे उनखे जज़ब कंदो आहे। हाणे एवापोरेटर खे जेकॾहिं असां पढ़ूं त ही पाणियाठ खे बुखारनि में बदिलाईंदो आहे। एवापोरेटर शयुनि मां गर्मी जज़ब कंदो आहे। हे एवापोरेटर में हेॾां जेको अचे थो इहो हूंदो आहे घटि प्रेशर वारो लिक्विड। हिन में इहो जेको मुरकब आहे थधाइण पैदा कंदड़ उहो लिक्विड फॉर्म में हूंदो आहे, पर प्रेशर घटि हूंदो अथसि। हाणे जीअं जो हिननि कॉइल्स में आयो त इहो छा कंदो, हिननि कॉइल्स में जो रोटेट कंदो, घुमंदो, त इन्हनि कॉइल्स मां घुमंदे घुमंदे हिते जेकॾहिं को पाणी पियो आहे, फ्रूट पियो आहे, सब्ज़ी पई आहे, त उन मां गर्मी जज़ब करे वठंदो। हे जो पाण थधो आहे तमामु घणो, त हिन वारी जेका गर्मी आहे उहा हिननि ॾे हली वेंदी, जज़ब थी वेंदी। हे गर्मी खणंदो वेंदो त पाण छा थी वेंदो, पोइ वरी इन जो गर्मी पद जेको आहे थोरो हाणे वधियल हूंदो, पर प्रेशर लो हूंदुसि। इन खे केरु छिकींदो, हे कंप्रेसर छिकींदुसि पाण ॾे। त हाणे हेॾां कढांसि, कंप्रेसर में अंदरि मोटर लॻल हूंदो आहे जेको हिनखे पियो हलाईंदो आहे। इहो पिस्टन आहे, हेॾां हिनखे खणंदो ऐं हेॾे जीअं इहो गैस वेंदी, इहो जेको हेॾां जी गैस आई जेका उहा हिनखे खणी मथे मोकिलींदो वेंदो, इनखे कंप्रेस कंदो वेंदो, दॿाईंदो वेंदो, सोढ़ो कंदो वेंदुसि। छा थींदो, रेफ्रिजरेंट गैस खे कंप्रेस कंदो, दॿाईंदो, उनजो गर्मी पद ऐं दॿाउ प्रेशर ॿई वधी वेंदो। हितां जेका गैस वेंदी इन इहा कंप्रेस थियल हूंदी, तमामु घणी घाटी हूंदी,
इन जो टेम्परेचर बि वधियल हूंदो आहे ऐं इन जो वरी प्रेशर बि वधियल हूंदो आहे। हाणे इहा गैस हाई टेम्परेचर वारी हाई प्रेशर वारी इहा अचे पहुचंदी कंडेंसर वटि। कंडेंसर छा कंदो, हिन मथे हिसे में ॾिसो त छा कंदो, इन मां गर्मी खे ॿाहिरि ख़ारिज कंदो। कंडेंसर गर्मी खे माहौल में ख़ारिज कंदो आहे, गर्मी जो हे ॿाहिरि कढंदो आहे, इन जे करे पाण कोसो हूंदो आहे, जॾहिं बि आङुर रखबसि त गरम लॻंदो। बुखारनि मां गर्मी ख़ारिज करे खेनि थधो कंदो आहे। तव्हांजो बुखार पाणियाठ में बदिलजी वेंदा आहिनि। हाणे हितां गर्मी निकिरी वई इहे पाणियाठ में बदिलजी विया। हाणे तमामु घणो इहो थधो पाणियाठ हाई प्रेशर वारो इहो हेॾे वञे थो एक्सपेंशन वाल वटि। एक्सपेंशन वाल छा कंदो, इन जो प्रेशर घटाए, गर्मी पद हूअं ई घटि थी वियुसि पाणियाठ, हाणे इनखे हेॾे मोकिलींदो थधो ऐं घटि प्रेशर वारो इहो पाणियाठ लिक्विड हेॾे आयो एवापोरेटर कॉइल ॾे। हाणे वरी ॿीहर जो ईंदो इहो साॻियो ई लिक्विड, त हिननि मां घुमंदे हिननि शयुनि में जेका अञा गर्मी रहियल हुई उन्हनि खे वरी खणंदो वेंदो ऐं वरी इहा गर्मीअ वारे खे वरी छिकींदो केरु, कंप्रेसर मां वरी इहा काॾे वेंदी, कंडेंसर में। कंडेंसर अञा गर्मी कढंदो वरी इनखे मोकिलींदो हेॾे साॻियो ई वरी ॿीहर ईंदो। तव्हांजो हिननि शयुनि में जेका हिते पाणी पियो आहे, समर पियो आहे, फ्रूट पियो आहे, उन मां गर्मीअ कढंदा वेंदा ऐं इहा गर्मी एॾी कढी छॾींदा जो पाणी बर्फ़ में तब्दील थी वेंदो ऐं शयूं थधियूं थी वेंदियूं। हे कंप्रेसर एवापोरेटर मां एॾाऊं गैस मोटी गर्मी खणी कंप्रेसर उनखे कंप्रेस कंदो, उनजो गर्मी पद वधाईंदो, उनजो प्रेशर वधाईंदो, मोकिलींदुसि कंडेंसर ॾे। कंडेंसर उन मां गर्मीअ खे ॿाहिरि ख़ारिज कंदो वेंदो ॿाहिरि माहौल में ऐं पोइ वरी उनखे लिक्विड में तब्दील करे थधो करे प्रेशर घटाए हेॾे मोकिलींदुसि एक्सपांशन वाल ॾे। एक्सपांशन वाल उनजो प्रेशर घटाए उन थधे लिक्विड खे मोकिलींदी वरी एवापोरेटर कॉइल ॾे। इहो साइकिल पियो हलंदो। इन साइकिल खे हलाइण वारो मुख्य तौर ते कंप्रेसर आहे जेको सॼी अंदरि कूलिंग सिस्टम खे पियो हलाईंदो आहे। फ्रिज बुनियादी तौर ते इन्हनि चइनि पुर्ज़नि एवापोरेटर कॉइल, कंप्रेसर, कंडेंसर ऐं एक्सपांशन वाल ते कमु कंदी आहे। इन्हनि जे नालनि खे ॾिसी करे बि तव्हां यादि करे सघो था। एवापोरेटर माना बुखार पैदा कंदड़, यानी हिन ॾे ईंदो लिक्विड, हे उन लिक्विड में गर्मी जज़ब कराए उनखे बुखारनि में तब्दील कंदो, पोइ उहे बुखार वेंदा कंप्रेसर ॾे। कंप्रेसर माना कंप्रेस कंदड़, यानी कंप्रेस करणु यानी सोढ़ो करणु, गैस खे तमामु घणो सोढ़ो कंदो, घाटो कंदो, उनजो गर्मी पद ऐं टेम्परेचर ऐं प्रेशर वधाए मोकिलींदो कंडेंसर ॾे। कंडेंसर जो कमु कंडेंस करणु, यानी लिक्विड में तब्दील करणु, ऐं ईअं पोइ एक्सपांशन वाल आहे। हितां इहे शयूं गैस पई फिरंदी आहे, लिक्विड पियो फिरंदो आहे जेको थधाइण जो सिस्टम बरक़रार रखंदो आहे। अॼोको लेक्चर हिते ख़तमु थिए थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसो सिंध ऑनलाइन स्कूल।